बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध जी ताज़ा तरीन मौसम सूरत हाल सां गॾु मानूर अली मरी अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर। ईंदड़ हफ़्ते सिंध में मौसम कीअं रहंदो? हिन वक़्तु मग़रिबी सिलसिलो बलूचिस्तान के में दाख़िल थी रहियो आहे, जेको सिस्टम ईंदड़ चंद ॾींहं पाकिस्तान जी मुख़्तलिफ़ सूबनि में यानी के बलूचिस्तान पंजाब जे अक्सर इलाइक़नि में त ज़बरदस्त बरसातूं ॾेई रहियो आहे। बाक़ी जेको सिंध जे हवाले सां मौसम जी इन सिलसिले जे मुताबिक़ मां दोस्तनि खे हिन पंहिंजी वीडियो में ज़बरदस्त रिपोर्ट ॾींदुसि। ईंदड़ हफ़्ते में सिंध में सेंटीग्रेड आहे, यानी राति जो ऐं ॾींहं जो सेंटीग्रेड गर्मी सर्दी जी हिकु तफ़सीली रिपोर्ट हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। ऐं सिंध में हवाऊं कीअं रहंदियूं, नॉर्मल खां घटि या तेज़, यानी केॾियूं हवाऊं जारी रहंदा, उन जी बाबति हिकु तफ़सीलाती रिपोर्ट हिन वीडियो में मां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि। वीडियो शुरू थियण खां पहिरीं असांजे हिन पेज खे लाइक फॉलो करियो तां त वधीक सिंध जी हर वक़्त जी मौसम रिपोर्ट मां दोस्तनि ताईं पहुची सघे। इंशाअल्लाह कराची तां कश्मीर खां थरपरकर ताईं सिंध जे तमामु नंढनि वॾनि शहरनि जी मौसमी तफ़सीलाती मौसम रिपोर्ट हिन वीडियो में मां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां ॻाल्हि कजे ईंदड़ हफ़्ते सिंध जी मौसमी तफ़सीलाती रिपोर्ट मुताबिक़ लारकानो, रतोदेरो, कंदकोट, कश्मीर, डोकरी, बाकरानी, गरी यासीन, खानपुर, लक्की, शिकारपुर, जैकमाबाद, ठल, कंबर, कबो सईद खान, शहदाद कोट, नसीराबाद, मीलू खान, जुनेजो, वारा, न्यू सखर, यानी इन्हनि इलाइक़नि में ईंदड़ चंद ॾींहं बादल यानी ककर ईंदा रहंदा ऐं जेको आहे सो ईंदड़ चंद ॾींहं यानी 4, 5, 6 तारीख़ ताईं ककरनि सां गॾु किथे किथे झिमझिम या हल्की बरसाति खे रद्द नथो करे सघिजे, छो त ईंदड़ मग़रिबी सिस्टम आहे। इन सां सिंध बलूचिस्तान जे बॉर्डर वारनि इलाइक़नि में ऐं जेके मथां शहरनि जा मूं नाला वरिता इन्हनि शहरनि में किथे किथे हल्की झिमझिम यानी फुर थी सघे थो। ऐं ईंदड़ सिस्टम तमामु कमज़ोरी हालत में सिंध में दाख़िल थींदो। तक़रीबन जेको आहे सो सिंध में जेको आहे सो बरसाति जी प्रोग्राम या ख़ासि इम्कान न आहिनि। ऐं ईंदड़ सिस्टम तक़रीबन बलूचिस्तान खां के तां पंजाब जी तरफ़ हलियो वेंदो, जंहिंमें सिंध में ख़ातिर ख़वा ख़ासि बरसाति जी प्रोग्राम न आहे। ऐं ईंदड़ हफ़्ते अगरि ॾिसिजे त लारकानो, रतोदेरो, कंदकोट, कश्मीर, डोकरी, बाकरानी, गरी यासीन, खानपुर, लकी, शिकारपुर, जैकमाबाद, ठल, कंबर, कुबोई, सईद खान, मीरू खान, नसीराबाद, शहरद कोट, जुनेजो, वारा, न्यू सखर, पनवाकल, रोहरी, सालेपत, सखर, धरकी, घोटकी ऐं खानगरा, मीरपुर माथेलो, उबारो, फैज़गंज, रंबत, खैरपुर ऐं जुंडको, अछड़ो, थल ताईं ईंदड़ हफ़्ते नॉर्मल कॾहिं नॉर्मल खां घटि उत्तर ओभर जूं हवाऊं जारी रहंदा, जेको आहे सो जेको टेंचीर यानी सीअ जो जेको ही लहर आहे ही साॻियो ई बरक़रार रहंदो जेको हिन वक़्तु जारी आहे। बाक़ी 6, 7 तारीख़ खां हिकु ज़बरदस्त सर्दी जी लहर सिंध में दाख़िल थींदो, जंहिंमें शिदत ईंदी सीअ में ऐं जेको आहे सो सुठा सीउ पवंदा। बाक़ी फ़िलहालु मतिलबु ईंदड़ हफ़्ते जेको आहे सो सेम कंडीशन रहंदो ऐं बरसाति जी जेको आहे सो इन्हनि शहरनि में ख़ासि ईंदड़ हफ़्ते प्रोग्राम न आहे। बाक़ी ईंदड़ 2 खां 3 ॾींहं ताईं कुझु ककर यानी ओलह खां ककर ईंदा रहंदा, जंहिंसां किथे किथे फुर थी सघे थो। बाक़ी ही कमज़ोर सिलसिलो आहे, इनमें ख़ासि सिंध में बरसाति जी प्रोग्राम न आहे। वधीक अगरि ॾिसिजे त ईंदड़ हफ़्ते मेहर, खैरपुर, नाथन शाह, जोही, दादू, सेहवन, कीलचाट, कील, तरवाई बांधी, मेहरापुर, कंडियारो, भरिया, सकरन, काज़ी अहमद, नवाबशाह, दौर, सोबोदेरो, मीरवा, कोट, डीजी, कुंगरी, मोरो, नौशुरो, फिरोज़, जाम नवाज़ अली, खिफरू, सांगन, शहदादपुर, सुंझोरो, टंडो आदम, शाहपुर, चाकर ताईं ईंदड़ हफ़्ते नॉर्मल खां कुझु घटि उत्तर ओभर जूं हवाऊं जारी रहंदा ऐं ईंदड़ हफ़्ते इन्हनि इलाइक़नि में बि जेको आहे सो बरसाति जी ख़ासि प्रोग्राम न आहे। बाक़ी कुझु कमज़ोर ककर यानी जेको मग़रिबी सिस्टम आहे जेको बलूचिस्तान जी रस्ते सां के खां पंजाब तरफ़ हलियो वेंदो, जंहिंसां जेको आहे सो कुझु घाटनि ककर सबबु झिमझिम या फुर थी सघे थो। बाक़ी इम्कानी तौर ते असां चऊं सघूं था त ही सिस्टम मां सिंध में किथे बि का ख़ासि बरसाति जी इम्कान नज़र न पिया अचनि। ईंदड़ हफ़्ते इन्हनि इलाइक़नि में टेम्परेचर सेम रहंदो जेको हिन वक़्तु जारी आहे, यानी सीअ जो लहर ईअं रहंदो। बाक़ी 6, 7 तारीख़ खां इन्हनि इलाइक़नि में बि सीअ जी शिदत में सियारे में वाधारो अची सघे थो। ऐं इन खां अलावा अगरि ॻाल्हि कजे कराची, नूरियाबाद, थानो बोला खान, मानचंद, भितशाह, हैदराबाद, कोटड़ी, हाला, मटियारी, न्यू सईदाबाद, चंबर, टंडो अलिहार, बुलरी, शाह करीम, टंडो गुलाम हैदर, झुडो, टंडो मोहम्मद खान, टंडो जाम, बदीना, मातरी, फजल राहू, तलहार, टंडो बागो, कोट दी, गुलाम मोहम्मद, डिगिरी, सिजावाला, गोलाची, करियो गंवर, मीरपुर माथे, मीरपुर बठोरो, ठट्टो, जाती, चूहल जमाली, गारो, घोड़ाबारी, शाह बंदर, किटी बंदर, खारो छाना,
यानी साहिली पट्टी जे आसपास इलाइक़नि में ईंदड़ हफ़्ते जेको टेम्परेचर यानी सीअ जो जेको शिदत आहे, सीअ जी लहर आहे, इहो ई सिलसिलो सेम रहंदो। बाक़ी ईंदड़ हफ़्ते इन्हनि इलाइक़नि में नॉर्मल त कॾहिं नॉर्मल खां कुझु तेज़ उत्तर ओभर जूं हवाऊं वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहंदा। ईंदड़ हफ़्ते इन्हनि इलाइक़नि में बि बरसात जी ख़ासि प्रोग्राम न आहे। ईंदड़ हफ़्ते वक़्फ़े वक़्फ़े सां कुझु ककर बादल यानी ओलह खां अची सघनि था मग़रिबी सिस्टम जे करे। बाक़ी बरसात जी ख़ासि को प्रोग्राम त नज़र न पियो अचे। इन खां अलावा अगरि ॻाल्हि कजे मीरपुर ख़ासि, उमरकोट, सिंधरी, कुंडली, डिगरी, समारो, मारी, छाछरो, डाली, डीपलू, इस्लामकोट, मिठी, कलोई, नंगर पारकर, उमरकोट जे यानी इन्हनि इलाइक़नि में बि हींअर हफ़्ते सेम कंडीशन सीअ जो रहंदो, यानी सीअ जो शिदत सेम रहंदो। बाक़ी 6 खां 7 तारीख़ सिंध जी सॼे सिंध में यानी सीअ में शिदत ईंदी ऐं सीअ में ज़बरदस्त लहर हिकिड़ो सीअ जो ईंदो, जेको चंद यानी ईंदड़ चंद ॾींहुं जेको आहे सिंध जे अक्सर इलाइक़नि में जारी रहंदो। बाक़ी ईंदड़ हफ़्ते इन इलाइक़नि में बि बरसात जी ख़ासि प्रोग्राम न आहे। थरपारकर जी साइड या ॾखिण सिंध में ख़ासि किथे बि बरसात जी प्रोग्राम न आहे। नॉर्मल त कुझु नॉर्मल खां तेज़ उत्तर ओभर जूं हवाऊं वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहंदा। ऐं जेको आहे सो मौजूदा सिंध जी मौसमी सूरत हाल तफ़सीलात इहो ई आहे। वधीक सिंध जी हर वक़्त जी मौसमी तफ़सीलाती रिपोर्ट जे लाइ असांजी हिन पेज खे ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा, पेज खे फॉलो कंदा, लाइक कंदा, तां त वधीक हर वक़्त जी अपडेट दोस्तनि ताईं पहुची सघे। नूर अली मलिक बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह नगेबान।